अस्सलाम वालेकुम यार मदद जीएसएन जी लतीफ जी धरती जी लतीफ जी बोली मदा जो पांचो अदाकार ता जो पांचो बासता लाड मजी दोस्तों वडी खुश खबर जेकम बात से ऐं उन जे लग जेकम बात लगी या बेगानी कुल ते सिंधी इस्लाही स्टेट ड्रामो पेश कयो वेंदो सिंध जी नियाणी ऐं उन जो राइटर आहे सिंध जो नाले वारो राइटर उफ़क़ बशीर चन्ना साहब ऐं उन जो डायरेक्टर आहे ऐं असांजो तमामु सीनियर अदाकार डायरेक्टर एक्टर कहानीकार एडी अबड़ो साहब जेकम बाजो आहे त दोस्तों ॾिसण वसाईंदा इन ड्रामे में मां बि आहियां रीमा नाथ तुंहिंजो बि आहे उस्ताद अमन पठान आहे उन खां अलावा खोड़ सारा ॿिया अदाकार बि हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि त दोस्तों यादि रखंदा 14 डिसंबर ते बेगारी पुल जेकमबाद जे लॻ तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी सिंध जा खोड़ सारा अदाकार बि ही ड्रामो ॾिसण ईंदा तव्हां बि उते असां बि उते वॾी महिरबानी लख थोरा अस्सलाम वालेकुम यार मदद दोस्तों जी तमाम तव्हांजी पंहिंजी अदाकारी मां नाज़ मां तव्हांखे ॿुधायां पई त जेकमबाद बेगारी वारे पुल ते सिंधी स्टेट ड्रामो थी रहियो आहे न्याणी तमामु सुठो ड्रामो आहे 14 डिसंबर ते असां बि हूंदासीं ऐं तव्हां बि अचिजो तमामु सुठो ड्रामो आहे ऐं जंहिं ड्रामे जा असांजा डायरेक्टर आहिनि असांजे सिंध जो तमामु सुठो डायरेक्टर ऐं तमामु सुठो इंसान एडी अबड़ो असां बि हूंदासीं ऐं तव्हां बि अचिजो 14 डिसंबर ते अस्सलाम वालेकुम मासात माता जो मासात खीरो अस्सलाम वालेकुम मां तव्हांजी पंहिंजी कशिश नाज़ तो दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 14 डिसंबर ते जेकाबाद बेगारी वारी पुल ते जिते सिंधी इस्लाही स्टेट ड्रामो थी रहियो आहे न्याणी इन ड्रामे जो नालो आहे न्याणी त दोस्तों इन ड्रामे जो डायरेक्टर आहे एडी अबड़ो साहब असांजी जेकाबाद जी सूंह ऐं तमामु बहितरीनु आर्टिस्ट इन ड्रामे जो डायरेक्टर आहे ऐं राइटर आहे उस्ताद उफ़क़ बशीर चन्ना त दोस्तों कशिश बि ईंदी मां बि ईंदुमि 14 तारीख़ ते बेगारी वारी पुल ते डन 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 ज़रूर तव्हां बि अचण वारी कजो जिथे असां उते तव्हां बिल्कुलु 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 अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो अदाकार हिदायतकार ज़फ़र खोखर तव्हांखे अर्ज़ु रखंदो हलां त जेकबाद जे नज़दीक बेगारी पुल ते 14 डिसंबर ते पेश थी रहियो आहे सिंधी इस्लाही स्टेज नाटक सिंध जी न्याणी सिंध जी न्याणी ड्रामे जा डायरेक्टर आहिनि असांजा पहिरीं प्यारा दोस्त मोहतरम एडी अबड़ो साहब ऐं हिन जा लेखक आहिनि उफ़क़ बशीर चन्ना साहब हिन ड्रामे जा जेके अदाकार आहिनि सिंध जा तमामु भलोड़ अदाकार आहिनि जिन में सत्तार लाड़ मजू अमजद गुल सुमरो साहब मोहतरमा रीमा नाज़ साहिबा अहमद पठान साहब साजिद महर ऐं वकार साहिल बिरोही साहब ऐं ॿिया बि खोड़ सारा अदाकार आहिनि जेके बहितरीनु एक्टर आहिनि उहे हिते परफॉर्म कंदा असां बि ईंदासीं इंशाअल्लाह ताला तव्हां बि ज़रूरु अचिजो हिकु बहितरीनु ड्रामो आहे ड्रामे जो नालो आहे सिंध जी न्याणी अस्सलाम वालेकुम दोस्तों आवां अमजद गुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एडी थिएटर आर्ट अकेडमी जेकाबाद पारां बेगारी पुल जेकाबाद में 14 डिसंबर 2024 ते हिकु सिंधी इस्लाही ऐं स्टेज पंहिंजो मज़ाहिया स्टेज नाटक पेश कयो थो वञे सिंध जी न्याणी इहो 14 डिसंबर 2024 ते सिंधी एकता जे हिन महीने जे हिसाब सां उन ॾिहाड़े खे मल्हाइण जे हिसाब सां पेश कयो थो वञे जंहिंजो राइटर आहे उफ़क़ बशीर चन्ना ऐं डायरेक्टर आहे एडी अबड़ो एडी थिएटर अकेडमी जेका आहे जेकाबाद जी एडी साहब पाण उन जा ऑनर आहिनि ऐं उन जे तरफ़ां ई पेश कयो थो वञे ॾिसण न विसारींदा मां बि उन ड्रामे में हूंदुसि ऐं काफ़ी सिंध जा बहितरीनु अदाकार बि उन में मौजूदु हूंदा ऐं ड्रामे में बि कमु कंदा ऐं दावतुनि ते बि इंशाल्लाह ईंदा सो 14 डिसंबर 2025 बरोज़ छंछरु तव्हां अचणु न विसारींदा बेगारी पुल जेकाबाद थैंक यू